अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद स्टूडियो में ज्वाइन कन था सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, जी एज़ एक्सपेक्टेड जो गवर्नमेंट चयो त मां असां हर सूरत जो आहे वो PTI खे रोकियो वेंदो, पर PTI वारनि चयो त असां न बीहंदासीं। पोइ हाणे काथे पुलिस, काथे PTI ज़ोर थी थिए, काथे डंडा भी लॻनि था, काथे शेलिंग भी थिए थी, काथे बाइंग भी लॻनि थी। जी, जीअं तव्हां चयो त सरकार पंहिंजी ॻाल्हि ते बीठल आहे। इमरान ख़ान चए थो त हर सूरत डी चौक ते पहुचंदसि, विच में सुप्रीम कोर्ट चए थी असीं सालसी जो किरदारु अदा करे रहिया आहियूं। हू ॻाल्हि खे ख़ैर उते अदालती मामले ते पोइ था अचूं। सो हिकिड़ी उहा ई ॻाल्हि थी त सॼो ॾींहुं हिकिड़ी अफ़रा तफ़री, इस्लामाबाद बंदि आहे, GT रोड बंदि आहे, मोबाइल सर्विसिस बंदि आहिनि ऐं हिकिड़ी जेका सॼे मुल्क में हिकिड़ी अफ़रा तफ़री आहे। सो जेका कल्ह पाण ॻाल्हि पे कई त अगरि रोकियो वियो त पोइ छा थींदो, त उहो अॼोके ॾींहं में पाण खे नज़र आयो त हिकिड़ो वन डे ख़तमु, अञा पहिरियों ॾींहुं हले पियो मैच जो। हाणे ॾिसणो इहो आहे त इमरान ख़ान ऐं PTI थके थी या सरकार थके थी। ज़ाहिरी तरह हिन सॼे मामले में सरकार वटि छाकाणि त वसीला हूंदा आहिनि, सरकार वटि छाकाणि त तमामु घणा रिसोर्सिस हूंदा आहिनि, पूरी मशीनरी हूंदी आहे, त सरकार न थकंदी आहे। थकंदी आहे अपोज़िशन या प्रोटेस्ट कंदड़ धुर, जेको एहतजाज कंदड़ धुर आहे, आम तरह हू थकंदी आहे। पर ही छाकाणि त हिकिड़ो आम एहतजाज न आहे ऐं हालात आम हालात न आहिनि। मुल्क जी मईशत जेका आहे उहो हिकिड़ो आसाब शिकन प्रेशर आहे गवर्नमेंट जे मथां। अॼु बि डॉलर 300, 203, 204 ताईं वञी टच 205 ताईं वियो, वरी 204 ताईं, 203 ताईं आयो ओपन मार्केट में। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी ही केतिरा ॾींहं इमरान ख़ान सस्टेन करे सघे थो, इहो $1 मिलियन क्वेश्चन आहे। अगरि त हुनखे लॉन्ग मार्च खे छॾी न त पाण पोइ इहो काथो लॻायूं आहे त माण्हू केतिरा आहिनि, इहे माण्हू हुते वेहंदा न वेहंदा। पर छाकाणि त उहो सॼी जेका कैलकुलेशन आहे हाणे फिज़ूल आहे, त पाण उहो काथां नथा लॻायूं, कैलकुलेशन्स नथा कयूं त भई माण्हू, छाकाणि ज़ाहिरी तरह माण्हू ओतिरा न निकिता आहिनि। जेका ॻाल्हि हुजे, हाणे हुनजा कई सबब आहिनि। लाहौर में बि ठीकु माण्हू निकिता, लेकिन ओतिरा न निकिता जेतिरा एक्सपेक्टेड जेके हुन जलसनि में निकिरनि। पेशावर मां जेको ख़ान साहब सां गॾु माण्हू बि आहिनि, उते अञा लठबाज़ी न पई थिए, उनजे बावजूदि एतिरा माण्हू न आहिनि घटि में घटि कैमरा जे अखियुनि ते। संदसि हामी चैनल बि ओतिरा माण्हू न पिया ॾेखारे सघनि। कराची में बि ठीकु आहे, गोड़ घमसान आहे, हींअर बि नुमाइश हिन पासे जेको आहे हू वठ पकड़ जिना रोड ते लॻी पई आहे, लेकिन माण्हुनि जो अंग ओतिरो न आहे। ठीकु आहे, उनजा सबब आहिनि। ज़ाहिर आहे जीअं पाण कल्ह बि डिस्कस कयो पियो त ज़ाहिर आहे PTI जो कारकुन जेको आहे लठ भाटे जे साम्हूं थोरो ॾुखियो थींदो, मतिलबु हू ट्रेंड पॉलिटिकल वर्कर न आहे। हीउ बि आउं सम्झां थो जेको PTI जो विढ़े पियो लाहौर में या इस्लामाबाद में या कराची में, उहो कारकुन हूंदो घणे भाङे हिन मां, एटलीस्ट 70% उहो कारकुन हूंदो जेको ॿियनि पार्टियुनि मां PTI में आयल आहे, त हुनखे ट्रेनिंग पुराणी हूंदी। सो लेकिन जेको इहो हुई त माण्हू ख़ुदि उथली पवंदा, उहो पाण खे थींदे नज़र न आहे। ख़ुदि मूंखे हैरत, मूंखे लाहौर ऐं कराची या ॿियनि हंधनि ते न आहे, छाकाणि हुते पुलिस जो भाटो हले पियो ऐं पुलिस जे साम्हूं रियासती छापा लॻनि पिया, गिरफ़्तारियूं थियनि पियूं, त ज़ाहिर आहे उहो पोइ हुन लाइ हिकिड़ी थोरो ॾुखियो आहे रियासती ताक़तनि जे साम्हूं बीहणु। मूंखे हैरत थिए पई त KP मां माण्हू छो न निकिता आहिनि। उते त को फ़िलहाल लठ भाटो नथो हले, पर बहरहाल लेकिन शो करण में कामयाबु थी वई आहे PTI, जेको हुनजो मक़सदु बि हो त भई हिकिड़ो सॼे मुल्क गिर सतह ते, कराची में हींअर हले पियो, लाहौर में सुबुह जो थियो, हू हले पियो, इस्लामाबाद में मार्च जेको आहे हुननि जो जारी आहे। त ॾिसणो वरी उहा ई ॻाल्हि खे डिघो करे बि साॻी ॻाल्हि कंदसि ऐं मुख़्तसर बि इहो ई ॻाल्हि कंदसि त ॾिसणो इहो आहे त हीउ जेको 5 ॾींहंनि जो मैच शुरू थी अॼु सुबुह जो, उनमें पहिरियों ॾींहुं त हाणे ख़तमु थींदो शाम राति ताईं। ॾिसूं हुनमें अञा छा कुझु छक्का चौका लॻनि था या बसि हिते हल्के सुरनि में किसो हले थो। हींअर हल्के सुरनि में झगड़ो आहे न, हीउ सुर वधनि था, राग मथे वञे थो, ऐं सुभाणे छा वरी इहो सभु कुझु लका ॾिसंदासीं सॼो ॾींहुं, वरी परीं बि सॼो लका ॾिसंदासीं सॼो ॾींहुं, पोइ सरकार जा आसाब टुटी पवंदा। अगरि हीउ 5 ॾींहं मैच हलाए वई इमरान ख़ान जी PTI ऐं इमरान ख़ान 5 ॾींहं अगरि इहो मैच हलाए वियो, ॾिसो न 5 ॾींहं यानी इस्लामाबाद मुनक़ता रहे,
5 ॾींहं जेके आहिनि मतिलबु लाहौर में पंजाब में जेका आहे आमद रफ़्त मुतासिर रहे, 5 ॾींहं कराची मुतासिर रहे, जी हा ज़ाहिर थोरो घणो सखर में थियो आहे, थोरो घणो उमरकोट में हिते हुते, ऐं ज़रूरु पंजाब जे ॿियनि इलाइक़नि में बि थियो हूंदो, जी हा सियालकोट वियालकोट मुल्तान सियालकोट वेलकोट में थियो हूंदो। पर अगरि तव्हांजा ही मेजर जेके सिटीज़ आहिनि उन में अगरि 5 ॾींहंनि ताईं ज़िंदगी मामूल ते नथी अचे त सरकार लाइ ही वॾो प्रेशर हूंदो। सो पहिरें मरहले में सरकार इहा ख़ुशि हूंदी त को ख़ुदा न ख़ास्ता को बिन्हे को वॾो को अणवणंदड़ वाक़ियो न थियो आहे, लेकिन बहरहाल 4 ॾींहं अञा बाक़ी आहिनि। सो ॾिसो 5 ॾींहं हाणे 5 रोज़ा मैच आहे। ऐं जब पर जेका अॼु सुप्रीम कोर्ट में अंदरि जेके ख़बरूं अचनि थी पियूं, जेका तव्हां बि ॻाल्हि कई कोर्ट जी तरफ़, त उहो त अहिड़े तरीक़े सां ॻाल्हि न सम्झ, जेको ॻाल्हियूं आहिनि, जेको प्लान चए थो घुरियो वञे थो सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां, त भई तव्हां जलसो हणंदव, जलसो करे हुन खां उतां वापसि हलिया वेंदो, त पोइ त मैच जेको आहे उहो राति में मुकण वारी ॻाल्हि थी हले। ॾिसो हाणे PTI ते आहे त हू जलसो करे थी, अच्छा जलसे अगरि चवनि पिया आहे 9 ऐं हिन पासे वञी करे कुंड पासे में कयो त उते जलसो करे पोइ इमरान ख़ान खे हासिलु छा थींदो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि चवनि था अच्छा धरणो बि हिन पासे किथे हणी वठो, भले वेठा हुजनि, हिन कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। सो इहे टॉक्स जेके अदालत सगोरी ते हुकुम करे पई त तव्हां हिन जेको एहतजाज जे हवाले सां तव्हां में अगरि तकरार आहे हुकूमत ऐं PTI में, त तव्हां ॻाल्हियुनि सां हल करे वठो। पुछो मुंहिंजे ख़्याल 8 माण्हुनि जी कमेटी बि ठही आहे, लेकिन असल ॻाल्हियूं त इलेक्शन मिड टर्म तकड़ा इलेक्शन न इलेक्शन इहे आहिनि न। इमरान ख़ान साहिब त इहे ई था चवनि। ऑब्वियसली धरणो को जलसो करण त कोन पियो अचे, धरणो हणणु अचे पियो। धरणे सां मुराद इहा आहे, ऐं चए बि थो त जेसि ताईं इलेक्शन जी तारीख़ न ॾींदा ऐं न वेंदसि वापसि, त उहा त ॻाल्हियूं को ॿियो कराईंदो न। उहा अदालत सगोरी त हिननि खे जलसे ताईं, छाकाणि अदालत पॉलिटिकल मामलनि ते सालसी कीअं कराईंदी, हीउ हिकिड़ो सियासी, ॾिसो जलसो करणु, तकरीरूं करणु, हीउ इज़हार जी आज़ादी जो मामिलो आहे जेको आइन में जेके तहफ़ुज़ मिलियल आहे। त अदालत सगोरी त हेसि ताईं करे सघे थी न। इलेक्शन जल्दी करायो, इलेक्शन बाद में कराईंदासीं, इहो त सियासी मामिलो आहे, प्योर निज सियासी मामिलो आहे। त उहो अदालत कीअं चवंदी त हिन नुक़्ते ते वेही ॻाल्हायो, इहो त को ॿिया चई सघनि था, यानी जेके न्यूट्रल आहिनि। अगरि हू मुस्तक़िल न्यूट्रल आहिनि त पोइ हिननि जे विच में ॻाल्हियूं केरु कराईंदो। जी हा, पर मूं जीअं तव्हांखे कल्ह गुज़ारिश कई हुई, मूं तव्हांजे सोचरे ते हिकिड़ी ॻाल्हि कई त जेको गवर्नमेंट इहो ओचितो टर्न वरितो आहे त भई क्रैकडाउन कबो, सवाल ई थो पैदा थिए धरणो हणणु ॾिजे, सवाल ई थो पैदा थिए इस्लामाबाद में घणणु ॾिजे, त मूं तव्हांखे चयो हो त हुकूमत खे किथां ग्रीन लाइट मिली वई आहे, ऐं किथां पाण सम्झूं था त हुतां अची वियो आहे त न तव्हां हिमत कयो, न अचणु ॾियो। अॼु थोरा सां मूं डॉन अख़बार में सुबुह जो पढ़ियो पियो त राणा सनाउल्ला वॉइस ऑफ अमेरिका खे चयो आहे त असांखे हुतां क्लीयरेंस मिली आहे। हाणे त चयो वियो आहे त क्लीयरेंस मिली आहे, ॻाल्हि त बड़ी साॻी थी वई न। सो मतिलबु हींअर जेके आहिनि जेके पास दैट बी जेके सघारा, उहो उन्हनि जा इशारा बि हुकूमत हींअर जेको वॾी हिमत ऐं हौसले सां हिननि खे ताक़त जो इस्तेमालु करे पई, उहो पोयां हुननि खे ठपकी मिली चुकी आहे, गो हेड मिली चुको आहे त बिस्मिल्लाह कयो, तव्हां कयो, असां तव्हां ते अरहा न थींदासीं। ऐं इमरान ख़ान खे बि शायदि इहा ॻाल्हि ख़बर पइजी वई आहे, तॾहिं करे कल्ह खां वठी चए पियो त न्यूट्रल न रहनि ऐं मुंहिंजो पासो खणनि, छाकाणि त आउं हक़ ते आहियां। ॻाल्हि आख़िर में वञी किथे खुटंदी, हिन 5 ॾींहंनि जे मां वधीक असांखे हिकिड़ो मुल्क क्योस ते हलंदो, हीउ थींदो हू थींदो, पोइ आख़िर छा थींदो? किथे न किथे त अगरि हीअ ईअं सम्झणु, अगरि केरु, मूंखे ख़बर न आहे इमरान ख़ान केतिरो, जीअं मूं कल्ह बि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं वरजायां थो, कल्ह इमरान ख़ान चयो पियो त हीअ अदलिया का इम्तिहान है, ये फलाणे का, ये इस्टेब्लिशमेंट का इम्तिहान है, न्यूट्रल्स का इम्तिहान है। मूं तव्हांखे चयो पियो ये इम्तिहान है इमरान ख़ान का, ऐं अॼु इमरान ख़ान जो इम्तिहान हो ऐं ईंदड़ 4 ॾींहं बि आहे, त माण्हू कढी सघे थो या नथो कढी सघे, माण्हू उन ते निकिरनि था या नथा निकिरनि, छाकाणि त हीअ ज़ाहिरी तरह जेको कुझु अॼु थोरो थियो वधीक थियो, इहो निज पिच इमरान ख़ान पंहिंजे बल ते कयो आहे, यानी का ग़ैबी क़ुवत, का ग़ैबी हिमायत हासिलु न हुई। त हिन जो हीउ जेको शो अॼु थियो आहे, पहिरें ॾींहं जी परफॉर्मेंस आहे इमरान ख़ान ऐं PTI टीम जी, उन कारकर्दगी जी तव्हां हुनखे
उन मां मुतासिर थिया आहियो या मायूस थिया आहियो, ॿिन्ही जो क्रेडिट इमरान ख़ान खे वञे थो, पोयां कुझु नज़र नथो अचे। जी हा। ऐं सर पर जेके ख़बरूं हलनि थियूं पियूं त जेका मुज़ाकरात हिननि जा थींदा गवर्नमेंट, भले उहो पेशावर मां निकितो हुजे, जी हा, सम्झो था न, जी हा, भले इमरान ख़ान पेशावर मां निकितो हुजे, पेशावर मां सम्झो था न, जी हा, जी हा, हाणे पर पंहिंजे बल ते निकितो आहे। ख़ालिद उॼण हैदराबाद मां। जी उॼण साहिबु छा चवणु चाहींदा? वालेकुम साईं, मौजूदा सुवाल ते ॻाल्हाईंदुमि। साईं हिकिड़ो त इमरान ख़ान जेको लॉन्ग मार्च कयो आहे उनजे हवाले सां इहो आहे त 25 तारीख़ यासीन मलिक खे जेको कश्मीर जो जेको आहे अॻुवाण आहे ऐं इहा सभिनी खे ख़बर हुई त उनखे सज़ा मौत ॾिनी वेंदी या ॿी का सज़ा ॾिनी वेंदी, ऐं उनजे वाइफ बि जेको आहे सो इमरान ख़ान खे इहो कल्ह पैगाम ॾिनो, बाक़ाइदे असां मीडिया ते ॿुधोसीं, पर पोइ बि हुन इहा डेड न कई। अॼु तव्हां ॾिठो हूंदो त अॼु जेको आहे सो उनखे उमिरि क़ैद ॾिनी वई आहे, पर उन मीडिया हेॾां हे जेका अफ़रा तफ़री थी वई आहे त उन में हुन वीचारे जो जेको आहे उहो सॼो इशू ख़तमु थी वियो आहे। असां ऐं ॿियो पाकिस्तान में हींअर जेको आहे IMF सां बि ॻाल्हियूं हलनि पियूं त असां इहो ॾिसण था चाहियूं। ऐं ॿियो इहो जेको आहे इमरान ख़ान हिकिड़ो दफ़ो चयो हो त भाई जेको आहे सो आज़ादु जेको हूंदो आहे सो जानवर हूंदो आहे, वरी चवंदो माना इहो जेको आहे सो न्यूट्रल जानवर हूंदो आहे, वरी कई त जेको आहे सो न्यूट्रल न थियो, वरी अॼु वरी हाणे वरी चए पियो थो न्यूट्रल थियो, ऐं उन ते खुलम खुला एजेंसियुनि जे लाइ हवाले सां चयो। इन ते थोरो रोशनी विझो, महिरबानी। ठीकु आहे उॼण साहिबु। सवाल इहो आहे त ॾिसो, इहो यासीन मलिक वारो त ज़ाहिर उमिरि कैद जी सज़ा आई आहे, इहो सभु शयूं थियूं आहिनि। पोइ त हाणे इमरान ख़ान जवाबु ॾेई सघे थो त हुन छो तारीख़ मुलतवी कई, ऐं छा हुन ते कॉमेंट कयां, छो न मुलतवी कई, सॉरी, हाणे ऐं छा हुन ते कॉमेंट कयां। बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त हीअं चवंदो, बिल्कुलु चवंदो, हिन जंहिं ॾींहुं तारीख़ जो ऐलान थियो लॉन्ग मार्च जो, उन ॾींहुं इमरान ख़ान न्यूट्रल खे चयो त अब न्यूट्रल ही रहिएगा। वरी 24 कलाक न गुज़रिया, वरी इमरान ख़ान चयो त भई न्यूट्रल न रहनि, हक़ जो साथ ॾियनि, ठीकु आहे न। सो इहो त ख़ान साहिबु कंदो रहंदो आहे, हिन में का अजीब ॻाल्हि न आहे। लेकिन तव्हां ॾिसो त ख़ुदि जेका पाण ॻाल्हि कयूं पिया त हिन इमरान ख़ान जेका मूं ॻाल्हि कई पई त इमरान ख़ान पंहिंजे बल ते करे पियो, भले पेशावर मां निकितो हुजे। कल मरियम नवाज़ जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई जंहिंमें हुन हिकिड़ो जुमिलो चयो त ही लॉन्ग मार्च असांजे ख़िलाफ़ु यानी हुकूमत जे ख़िलाफ़ु न पियो थिए, इहो इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु पियो लॉन्ग मार्च करे, धमकी उन्हनि खे थो ॾे, धमकी। त मतिलबु इहो थियो पोइ इमरान ख़ान खे इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट उहो बि ख़ैर नज़र आयो पिए, ऐं हू पाण बि चए पियो त सपोर्ट न पई थिए मूंखे, पर हाणे त मरियम नवाज़ बि तस्दीक करे छॾी त हीउ हुननि जे ख़िलाफ़ु लॉन्ग मार्च थिए पियो। मरियम नवाज़ जे इन बयान जी तशरीह मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं न। जी हा, जी हा, जी हा। मतिलबु इहो आहे त छा मरियम साहिबा हिन ॻाल्हि में ख़ुशि आहे? अच्छा, तॾहिं त कल्ह ओन बि कनि पियूं हर चीज़, हर शइ खे जेको आहे उहो। हा, छाकाणि त जेका मूं किथे ॾिठो पिए त ज़रियनि जो इहो दावा आहे त जेका नवाज़ लीग जो इजलास थियो जंहिंमें नवाज़ शरीफ़ हुन ते आयो हो, वीडियो लिंक ते आयो हो लंडन मां, उन इजलास ताईं इहो फ़ैसिलो हो त इमरान ख़ान खे धरणो हणणु ॾिबो, उनजे लॉन्ग मार्च खे न रोकबो। ॿिए ॾींहुं सुबुह जो फ़ैसिलो मटिजी वियो त जिथां बि नियापो अचिणो हो त न हिनखे रोकणो आहे, अची वियो बिस्मिल्लाह रोके। जी हा, जी हा, जी हा, जी हा, अहिड़ो फ़ैसिलो थी वियो। ऐं सभु हिकिड़ी इहा पंहिंजी ॻाल्हि पई हले त अॼु कोर्ट जा जेके ऑर्डर्स आया आहिनि हाणे थोरी देरि पहिरियां ताईं, त 11 बजे ताईं मुज़ाकरात तव्हां पाण में कंप्लीट करे छॾियो, माना जेका 8 रुकनी कमेटी आहे उन में हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि बि आहे त लफ़्ज़नि जो चुनाव ते ॿियो डिसाइड कंदा त लफ़्ज़नि जो चुनाव छा रखिणो आहे ड्यूरिंग स्पीचिस या अहिड़ो त तकरीरूं कंदड़। ऐं ॿी हिकिड़ी ख़बरूं जेके हलंदियूं त मीटिंग जेका थींदी उहा चीफ इलेक्शन कमिश्नर ऑफिस में थींदी। से ॾिसो न हाणे छा चए अदालत सगोरी, ज़ाहिर वरी हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल ऑफिस जेको पॉलिटिकल पार्टीज़ खे डील करे थी, इलेक्शन कमीशन डील करे थी, त उन चयो हूंदो त वेन्यू इहो रखी वठो, चइबो आहे न को विच वारो हंधु रखिजे, तॾो हुनजे तॾे त न वञे हू। लेकिन हलो तय थी वियो, छा तय थींदो? तय इहो थींदो त छा मतिलबु न्यूट्रल न चओ, डीज़ल न चओ, अलिफ छा चोर न चओ, छा न तय थींदो? जी हा, इहो न। अच्छा, पोइ जलसे लाइ इमरान ख़ान अगरि राज़ी थी वियो
त बसि पोइ ठीकु आहे न, पोइ 5 रोज़ा मैच हाराए वियो। जी हा। या त छा हू सुप्रीम कोर्ट ज़ाहिर लिखी ॾिबो न त हीउ जलसो कंदो ऐं पोइ हुतां हलिया वेंदा। जी हा। इमरान ख़ान इन्हनि खे डॉज त न कंदो न, जी हा। या डॉज करण जो इरादो हुजे त मां नथो चई सघां। पोइ त क्रैकडाउन अञा थींदो। पोइ क्रैकडाउन न थी सघंदो। पोइ अगरि इमरान ख़ान खे I-9 ताईं माण्हू आणण जी इजाज़त ॾिनी वई ऐं जलसे जी इजाज़त ॾिनी वई ऐं जलसे जी तकरीर जे विच में हू माण्हुनि खे जोश ॾियारे चए थो हलो त हलूं था, पोइ एतिरे माण्हुनि ते क्रैकडाउन ॾुखियो थी पवंदो। जी हा। पर पोइ हू सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी भंजकड़ी थी वेंदी, सो हू तौहीन अदालत थी वेंदी। सो मूंखे ख़बर न आहे इमरान ख़ान छा कंदो, लेकिन अगरि सिर्फ़ु जलसे लाइ राज़ी थी वियो त बसि न, ॻाल्हि ख़ैर थी वई। पोइ त ख़ैर थी वई। अच्छा, पर जेकॾहिं जेको इहो गवर्नमेंट जो स्टेप हो, सॼो अॼु जेको एपिसोड थी आहे, छा स्ट्रेटजी कमु करे वई आहे? थोरो क्रैकडाउन गवर्नमेंट हमेशह क्रैकडाउन में कामयाबु वेंदी आहे। कहिड़ो तव्हां मूंखे ॿुधायो पाकिस्तान में जिते सरकारी रियासती ताक़त लॻी हुजे ऐं उते क्रैकडाउन नाकाम थियो हुजे, मूंखे ॿुधायो। थींदो न आहे। लेकिन छा थींदो आहे त जीअं सरकार जे टकराईंदी आहे त टाइटैनिक जहाज़ वांगुरु उहो पथर खे त टोड़ींदी आहे, पर पंहिंजे अंदरि बि हिकिड़ो क्रैक विझी छॾींदी आहे। जी हा। सो जेतिरो पावर यूज़ कंदी सरकार, ओतिरी हुनजी जेका अथॉरिटी आहे उहो इरोड बि थींदी आहे। इहो हिकिड़ो वरी हिकिड़ो अलॻि फ़लसफ़ो आहे। तंहिंजे करे दुनिया में महज़ब हुकूमतूं पंहिंजे इख़्तियारात ऐं ताक़त ॿिन्ही कोशिशि कंदियूं आहिनि त जेके रूल्स ऑफ द गेम आहिनि हुन खां ॿाहिरि न वञिजे। हाणे मूंखे ॿुधायो न त अॼु हीअ आहे, ख़ैर सुभाणे जी कंहिंखे परवाह हुजे थी। मरियम नवाज़ साहिबा अॼु ई ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि त भई हीअं आहे, फितनो आहे, ढमकाइण आहे। सुभाणे पाण लॉन्ग मार्च करण जी अगरि किथे ज़रूरत पइजी वई त इहे क्लिपूं सभु हलणु शुरू थी वेंदियूं। ज़ाहिर आहे। पॉलिटिशियंस खे पॉलिटिकल मामले खे डायलॉग में वठी वञणु घुरिजे, पर सवाल इहो आहे त इन जो ॾोहो हरू भरू उन 11 जमातनि खे नाहे। हुनजो घणो ॾोहो ख़ुदि इमरान ख़ान खे आहे त मां उहो हुननि सां कोरोना जे मामले ते बि वेहण लाइ तयारु न हो। त पोइ हाणे कीअं हले मुल्क? अञा बि जेको आहे उहो दिस इज़ सीरियस। ऐं ही 5 रोज़ा मैच अगरि मिसाल ॾिसो न, पाण हिन ही जेको 5 रोज़ा मैच अगरि हलियो, अगरि 5 ॾींहंनि ताईं हलियो, अगरि 3 ॾींहंनि खां पोइ बरसाति थी वई, मैच ख़तमु थी वियो त ॿी ॻाल्हि आहे। जी हा। अगरि सुभाणे परीं थकी पिया PTI वारा त पोइ ॻाल्हि ख़तमु थी वई। पर अगरि 5 ॾींहंनि ताईं हलियो, मुल्क खे नुक़सानु थींदो, मईशत खे नुक़सानु थींदो। अच्छा, 6 ॾींहं ते PTI थकिजी वई मिसाल, त बि तव्हां सम्झो था त हीअ इलेक्शन न थींदी, इलेक्शन इन साल थींदी, पोइ कुझु ॿियो थींदो। हीअ सभु शयूं तव्हां या सिर्फ़ु कुझु शयुनि खे सम्झणु मतिलबु हुनजी लाइ हिकिड़ो अंदाज़ो करण लाइ तव्हांखे को ॼाण हुजणु ज़रूरी न आहे। हिकिड़ी छा चइजे त पॉलिटिक्स जी पंहिंजी डायनेमिक्स हुजे थी। पर सरकार चवनि था त न असीं हलाए वेंदासीं, कोशिशि कनि। इमरान ख़ान खे बि हुई ग़लतफ़हमी तो हलाए वेंदो, कोशिशि कनि। अच्छा, पोइ जेके इहो फ़ैसिलो थियो आहे पावर्स डेड बी मां, त हिनखे इमरान ख़ान साहिब जे धरणे खे कहिड़े तरीक़े सां रोकिणो आहे? त क्रैकडाउन माना इजाज़त मिलियल आहे त बाबा तव्हां क्रैकडाउन बि कयो, धरणो बि धरणे खे रोकियो कहिड़े तरीक़े सां? त पोइ छा इमरान ख़ान साहिबु अगरि कंटिन्यू कनि था पिया त पोइ डायरेक्ट ऐलान जंग आहे पोइ त न? ॾिसो, इमरान ख़ान में सघ केतिरी आहे, हुनजो स्टेमिना केतिरो आहे। यानी स्टेमिना सां मुराद आहे त हुन में हुनजी पार्टी में मुस्तक़िल इंगेज रहण को सवलो कमु त न आहे न। अॼु ही कराची वारा पुलिस वैन खे बाहि ॾिनी अथनि, हाणे हिन खां पोइ पुलिस गिरफ़्तारियूं कंदी, लठियूं लॻंदियूं, छापा लॻंदा, ही थींदा। हाणे सुभाणे बाक़ी जेके बचंदा उन घर वारा निकिरणु ॾींदा? हे जेके शौक़ में निकिरनि था 3 तलवार ऐं 2 तलवार ते, पर निकिरनि त आउं नथो ॾिसो न, आउं को उहो नथो चवां त न नामुमकिन आहे, पर ॻाल्हि इहा आहे त इहो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे न। PTI ऐं वरी चवां पियो, हाणे हू हुन महिल आउं चवंदो हुउसि त अगरि जलसे में हेतिरा 50,000 माण्हू अची वञनि D चौक ते ऐं 3 ॾींहं वेहिजी वञनि, सरकार वेहिजी वेंदी। हींअर आउं नओं फॉर्मूलो जेको आउं चवां थो त नई सूरत हाल में त छाकाणि त हीउ मैच हाणे 5 ॾींहंनि जो आहे, अगरि 5 ॾींहंनि ताईं वधीक न बि जेतिरो अॼु थियो आहे, ही 4 ॿिया ॾींहं सस्टेन करे वेंदा त कमु थी वियो इमरान ख़ान जो, पर ॾुखियो आहे। अच्छा, पोइ धरणे जी सियासत माना उहा ई ॻाल्हि जेको अॼु शहबाज़ शरीफ़ साहिब बि कई त धरणे जे सियासत सां त मुल्क इकोनॉमी खां ॿाहिरि न ईंदो अगरि तव्हां इहा कंटिन्यूएशन में रहंदो। धरणो अगरि मौलाना फज़ल रहमान हणे त उहो ठीकु,
अगरि नवाज़ लीग हुन महिल चई रही पीपल्स पार्टी राज़ी न हुई धरणे ते, नवाज़ लीग चई रही त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु धरणो वरणो त ठीकु, इमरान ख़ान चए त ग़लति, बसि ठीकु आहे। ऐं सुभाणे इमरान ख़ान हुकूमत में अची वियो त वरी धरणो ग़लति थी वेंदो, त मतिलबु पोइ को तइ करे वठो न। बेसिकली ही अजीब ॾिसो, अगरि पाण ऑन द सीरियस नोट ॻाल्हायूं त ही इस्टाब्लिशमेंट जेको एतिरो रोल प्ले कयो हिन पॉलिटिक्स में, यस ऐं डिघो 74-75 साल जी ॻाल्हि नथो कयां, पर ही ॾिसो न, ही जेको 3.5 साल इमरान ख़ान जा गुज़रिया, हिन खे तव्हां गुज़िरियल 8 सालनि जी पॉलिटिक्स सां ॻंढियो न। 2013 हुन खां अॻु मीनारे पाकिस्तान ते जलसो, पोइ इमरान ख़ान खे प्रमोट कयो वियो, ही थियो, हिकिड़ो परसेप्शन, हिकिड़ी पुठ भराई थी त हा बाक़ी सभु चोरनि, ही साद आहे, ही मसीह आहे, ही आहे, पोइ हुनखे हुकूमत में विहारियो वियो, पोइ 3.5 साल हुनजी भरपूर हिमायत थी, कोई हिकिड़े त कोन पे कई, ज़ाहिर आहे इट वॉज इंस्टीट्यूशनल बैकिंग। हाणे राज़ त कोन्हे न, ओचितो तव्हां चओ था त असां न्यूट्रल आहियूं, ओके फाइन, त पोइ हीउ जेको हाणे थिए पियो, इहो तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे, हीउ जेको नवाज़ लीग वारा या 11 जमातनि जेको हींअर ताईं तज़ब्बुब में शिकार हुआ, जेसि ताईं हुननि खे सिग्नल आयो कोन्हे सही हंधनि तां, तो चई रहिया त भई हुनजो गंद, जेको मरियम नवाज़ जलसनि में चयो त असीं इमरान ख़ान जो गंद जो टोकरो छो खणूं, ऐं गारंटी न आहे सुभाणे इहो कमु हिननि खां 11 जमातनि खां कराए करे, बाक़ी करिणो अगरि 2 महीननि 3 महीननि खां पोइ हिननि 11 जमात शहबाज़ हुकूमत खे फारिग करिणो हुजे त ॿियो त कुझु करिणो ई न आहे, रुॻो MQ वारनि खे हिकिड़ो फ़ोन ईंदो त बाबा बसि कयो, जी हा, उन ॾींहुं शहबाज़ हुकूमत ॾेई पवंदी। जी हा। इकराम कासकली मातदीवा जी, कासकली साहब छा चवणु चाहींदा? कारी साहब, साईं कारी साहब खां अॼु की सूरत हाल ते ऐं गुरदस्त जेका ही सूरत हाल वञी बीठी आहे त काज़ी साहब हिन जी जेका रिज़ल्ट आहे उहा कीअं ॾिसनि पिया, छाकाणि ॾिसो हींअर जेका तवक्का हुई, छो जो कारी साहब खे आउं फॉलो कंदो रहां पियो, त कारी साहब हमेशह इहो चवंदा आहिनि त भई क्राउड जेको आहे उन जे बेसिस ते ई डिसाइड थींदो, त हाणे अॼु जेको स्टांस बीठो आहे या जेको क्राउड निकितो आहे उन बेसिस ते हिन जी रिज़ल्ट कीअं ॾिसनि पिया। ऐं ॿियो मुंहिंजो सुवालु इन सां ई ॻंढियलु आहे त कारी साहब छा सम्झंदा त हीउ जेको कुझु थिए पियो उन खां पोइ यकदमि हुकूमत ऐलान करणु कान थी वञे इलेक्शन जो, छाकाणि त जेको मुंहिंजी सियासी सम्झ आहे उहा इहा ॻाल्हि करे पई, सम्झ में अचे पियो त हीउ अॼु जलसो करे वापसि वेंदा ऐं 29 तारीख़ या उन खां बाद मंझि हीउ इलेक्शन तरफ़ जो ऐलान थी वेंदो। हलियो, वॾी महिरबानी। ठीकु आहे साईं। साईं पहिरीं ॻाल्हि त ही अॼु मुंहिंजे प्रोग्राम जे शुरू में ख़ासकरी साहिबु चयो त मूंखे को एतिरा इम्प्रेसिव फुटेजिस नज़र न आया, हुन लाहौर में हुउसि न KP में हुउसि, पर जेके फुटेजिस ॾिठासीं उहो को एतिरो घणो जीअं नंढे नंढे शहरनि में वॾा जलसा करे रहियो एतिरो को माण्हू नज़र न आयो हुआ, पर एतिरो वॾो अंग न हो। ऐं जॾहिं तव्हां माण्हुनि जे बल ते एतिरो वॾी डिमांड कयो पिया, टोटली यू आर डिपेंडिंग ऑन द नंबर्स, कि साईं ॾिसो हेतिरा माण्हू मूंसां गॾु आहिनि, त उन हिसाब सां ही कोई इम्प्रेसिव नंबर्स न हुआ। लेकिन इन जे बावजूदि अगरि हीउ जेतिरो कुझु अॼु थियो, अगरि हीउ 4 ॿिया ॾींहं इमरान ख़ान सिर्फ़ु एतिरो टेम्पो ई मेंटेन कयो, हिन खे वधाए न सघियो, एतिरो बि रखियईं त ॾुखियो थी पवंदो, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे। ऐं जे न करे सघियो, हा हाणे इम्कान इन ॻाल्हि जो आहे त सरकार जे साम्हूं PTI 5 ॾींहं शायदि न टेम्पो बरक़रार रखे सघे, लेकिन ॿई ऑप्शन थी सघनि था, सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। ॿियो जेको ॻाल्हि कई तव्हां कॉल वठो मौसम बेलार रानीपुर मां जी, बेलार साहब छा चवणु चाहींदा? पीपल्स पार्टी ज़रदारी को भी माना नुक़सान आहे, ॿी फ़ाइदो था, नुक़सान शहबाज़ जा, तव्हां छा था सम्झो हिन गेम में त माना नून लीग केतिरो ॻाल्हि अॻिते भोगणो पवंदो? ठीकु आहे साईं। साईं जेका ख़ासकरी साहिबु जेका ॻाल्हि कई, हा इकराम साहिबु जेका ॿी ॻाल्हि कई त अॼु जलसो करणु ॾिनो वेंदो ऐं पोइ पाणे जेको आहे 2-3 ॾींहंनि खां पोइ हुकूमत ऐलान करे छॾींदी इलेक्शन जो,
अगरि इकराम साहिब तव्हां वटि को इंफॉर्मेशन आहे त पोइ ठीकु जी आहे हा। लॉजिकली ॻाल्हि नथी सम्झ में अचे त इमरान ख़ान जे प्रेशर में अची सो प्रेशर अगरि टुटी पियो त उहो छो इलेक्शन कराईंदा छाकाणि त पोइ हलाईंदा जेसिताईं हलाए सघिया। आउं वरी बि सम्झां थो त हीअ हली न सघंदी सरकार, ही आहे हिन ई साल में जेको इलेक्शन थियणा आहिनि, लेकिन हुनजा ॿिया फैक्टर्स बि मिली वेंदा। हाणे ॿिया फैक्टर कहिड़ा हूंदा ख़ुदा ख़बर आहे, उहो ओॾी महिल ज़ाहिर थींदा। पर कॉमन सेंस नथो मञे त ही सरकार को ईंदड़ अगस्त ताईं हली सघे थी। नामुमकिन दुनिया में का शइ न आहे, पर फ़िलहालु जेको नज़र अचे थो। सो हाणे तव्हां वटि का इंफॉर्मेशन आहे, अगरि को पोयां हिननि जी डील थिए पई त भई ठीकु आहे इमरान ख़ान खे फेस सेविंग ॾियो, त इमरान ख़ान त पाण कल्ह चयो त यार मूंखे आसिरो ॾेई विया त 2-3 ॾींहं इन करे मूं तारीख़ में बि डिले कई त मूंखे आसिरो ॾिनो त इलेक्शन जी तारीख़ ॾियूं था। पोइ मूंखे धोखो थियो ॾिनो वियो, इलेक्शन जी तारीख़ अनाउंस न थी। त अगरि ख़ान साहिब खे वरी को पकाणी थी आहे ऐं वरी कंहिं ॾटो न ॾिनो आहे त पोइ मूंखे ख़बर न आहे। ॾिसो जेका ॼाण मूंखे न आहे, आउं त कोन ॻाल्हाईंदुसि। मोहसिन मिलार साहब ॻाल्हि कई अथई। मोहसिन साहिब जेका ॻाल्हि कनि पिया त पीपल्स पार्टी खे त फ़ाइदो आहे सॼी सूरत में। जेको कुझु थिए पियो, इहो सॼो जेको कचिरो आहे इहो नवाज़ लीग खणे पई, या पीटीआई ते किरंदो या नवाज़ लीग ते किरंदो, जिथे बि किरंदो। ॾिसो पीटीआई त हिन सॼी सूरत में वरी बि पॉलिटिकल फोर्स आहे न। एहतजाज, प्रोटेस्ट, तहरीक, इन में हिन सां त पार्टियुनि में हमेशह हुननि जो रत गरम थींदो आहे, हिकिड़ी ऑक्सीजन ईंदी आहे, हिकिड़ी ट्रेनिंग मिलंदी आहे। सो एज़ अ पॉलिटिकल फोर्स त पीटीआई खे अगरि हिन मां न बि सरकार खे झुकाए सघी त हिन मां उनखे नुक़सानु न थींदो, इहो वरी फ़ाइदो ई थींदो इन लॉन्गर रन एज़ अ पॉलिटिकल फोर्स। नवाज़ लीग खे कहिड़ो फ़ाइदो आहे? जी हा। वक़्ती ताड़ियूं वॼंदी, ॾिठव राणा सनावत चवंदो मां कहिड़ो हिनखे घुमाए लाथो। बट पॉलिटिकली कल्ह जो ॾींहुं जेका मरियम नवाज़ प्रेस कॉन्फ्रेंस कई, हुन पंहिंजो इमेज ऐं पंहिंजी हिकिड़ी फेस वैल्यू खे हिकिड़ो नओं तारुफ़ पंहिंजो हरूभरू ठाही। लेकिन बहरहाल सो पीपल्स पार्टी कोई नुक़सानु न आहे ऐं इहो जेको नुक़सानु करे पई उहो नवाज़ लीग करे पई। अच्छा, अगरि जेकर ॾिठो वञे माना अगरि इमरान ख़ान साहब जे हिन पूरे 5 ॾींहं या 4 ॾींहं जेतिरा ॾींहं पहिरियों अगरि हिनखे सरकार फेल करण में कामयाबु थी वञे, इमरान ख़ान साहब खे कंफाइन करे थी वञनि, त पोइ 1.5 साल हली वेंदी इलेक्शन गवर्नमेंट। ऐं वरी बि चवां थो 1.5 साल कोन हलंदी, न हली सघंदी पोइ बि। हाणे पोइ तव्हां खां पुछंदो हाणे एग्ज़ैक्टली पोइ रीज़न्स छा था थी न, पोइ रीज़न ॾिसो, रीज़न इहो आहे त हींअर ही 11 जमातूं 10 जमातूं अलाए घणियूं आहिनि, 11 जमातूं जेके आहिनि, उहे जेके आहिनि हुननि वटि हिकिड़ो बहू आहे इमरान ख़ान, जंहिंमें ही पाण में यूनाइटेड आहिनि। उहो अगरि थोरो झको थियो त अलाए शुक्र आहे हिननि खे पाण में विढ़ण लाइ काफ़ी ॿिया सबब आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते हिकिड़ी कुझु चेंजिस बि अचणियूं आहिनि, उन लाइ अलॻि जेके आहिनि छिकछिका शुरू थी वेंदी। हिन विच में नैब ख़तमु थियणी आहे या नैब जा पावर्स कटेल थियणा आहिनि। हिन विच में नवाज़ शरीफ़ जी वापसी जा मामलात आहिनि, हिन विच में इंटरनेशनल मामलात आहिनि, हिन विच में तव्हांजी सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे मईशत आहे, हिन विच में जेको पेट्रोल जी क़ीमतूं आख़िर केसि ताईं, अगरि इमरान ख़ान जो मसइलो हल करे विया त वॾो मसइलो इमरान ख़ान खां वॾो मसइलो हिन हुकूमत लाइ आहे त जेको हीउ डीज़ल लाइ हाणे 71 रुपया डीज़ल हिन खे वधाइणो आहे, 31-32 रुपया पेट्रोल वधाइणो आहे। पेट्रोल त वधंदो त तव्हां असां जहिड़ा जेके गाॾियुनि में मोटरसाइकिलनि ते हलूं था असां ते असरु पवंदो, पर डीज़ल जॾहिं 71 रुपया न 50 रुपया बि वधियो त हर शइ जेका आहे उहा अलाए आसमान ते वञी लॻंदी, उनजा पंहिंजा कॉम्प्लिकेशन्स आहिनि। सो को मूंखे पाकिस्तान में उहे हुकूमत करणु को बेड ऑफ रोज़ेस नथो हुजे, को गुलनि जी सेज नथी हुजे, पर हिन महिल हुकूमत थी 1.5 साल आई, पोइ हासिल छा थींदो? सॼा नाकारी फ़ैसिला करे सभु जेको आहे माण्हुनि जी ॻाल्हियूं तनक़ीदूं ॿुधी ऐं पोइ चवंदा अचो इलेक्शन करायूं था, फ़ाइदो? अच्छा, हो तो जेको राणा सना साहब बि इहो प्रेज़ेंट कनि था, उहो त चवनि था असां मुल्की मुफ़ाद में कयूं था, छो जो असांखे ज़रूरत न आहे, पर हीउ फ़साद रोकणु ज़रूरी आहे। फ़साद रोकण जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि न, या ॾंडो या प्रोसेस। तव्हां इलेक्शन में वञो, इलेक्शन में वञण में आख़िर मसइलो छा आहे? हिन वक़्तु वरी पोलराइज़ेशन तमामु थियल आहे, शायदि तमामु थियल आहे, त पोलराइज़ेशन थियल आहे त थियल आहे। दुनिया में पोलराइज़ेशन थियल हूंदी आहे, मतिलबु पोइ छा थींदो आहे? बाइडन इलेक्शन, ट्रम्प इलेक्शन, ट्रम्प इलेक्शन हूंदी आहे, कांग्रेस ऐं बीजेपी, पोलराइज़ेशन आहे त आहे, ठीकु आहे, इलेक्शन थींदी, वोट करायो ऐं फेयर वोट करायो, वॉट इज़ द प्रॉब्लम?
ऐं छा थींदो त अगरि तव्हां अॼु इलेक्शन अनाउंस कंदो त घटि में घटि हिन मुल्क में 3 महीननि ताईं ठापुर अची वेंदी, हर को इलेक्शन में पूरो हूंदो। त जेको वापारी तबिको आहे, ॿियो आहे, टियों आहे, हुनखे 3 महीना सुख जो साह खणंदो। ऐं जेका ॿी हुकूमत ईंदी हुन वटि हुनखे ख़बर हूंदी हुन वटि 5 साल आहिनि, पर हुन खां अॻु को रूल्स ऑफ द गेम ठाहिणा पवंदा। जुडिशरी आहे, एस्टैब्लिशमेंट आहे, पार्लियामेंटेरियंस आहिनि, जिन्हनि खे बि जेके धुरियूं मैटर कनि थियूं हिन मुल्क में, हुनखे वेहणो पवंदो पाण में। अच्छा पोइ माना वेहणु घुरिजे, रादर पवंदो त हाणे छो पवंदो, पर वेहणु घुरिजे। माना अगरि सवाल अचे थो माना घणे भाॻे पोज़ीशन वञी ईअं ई बीहंदी त अच्छा पर कॉलर वटि हेॾो पहुचंदो पिया। तुफ़ैल जमाली नवाब शामा जी, जमाली साहब छा चवणु चाहींदा? सर पहिरियां त अली ख़ैर साहिब खे तव्हांखे सलाम अर्ज़ु कंदुमि, ऐं हुन खां पोइ सुवाल मुंहिंजो इहो आहे ही जेको हींअर वरी टकराव वारी सूरत हाल हिकिड़ी पैदा थी वई आहे, उन इमरान ख़ान बि माण्हू वठियो अचे पियो वर्कर पंहिंजा कारकुन, ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में जंहिंमें पासो माना अहिड़ी सूरत हाल थी वई आहे जो जिते पुलिस खे तमामु सख़्ती करणी पई पवे। त हीउ माहौल जो थी वञे आख़िर दंग कंदो, किथे ईअं त कोन्हे त सॼो सेटअप ई जेको आहे वेड़जी वेंदो ऐं पोइ मथां वरी अज़ीज़ अहमद न अची वञनि, त साईं थोरो इन ते रोशनी विझंदा त हीअ आख़िर कंहिंखे पियो फ़ाइदो थिए। हीअ त सियासी जेको सिस्टम आहे उनखे त को फ़ाइदो कोन थींदो हिन सां। जेका ही हींअर मैदान जंग पई किथे किथे ॾिसो, हींअर ॾिसूं पिया टीवी ते त मैदान जंग लॻो पियो हलाए, आख़िर इहा सिचुएशन किथे दंग कंदी, या मथां सॼो सिस्टम तॾावेड़ थी वेंदो ऐं हुन खां पोइ वरी साईं खां अची वेंदा मालिक ॿार, त इन ते साईं थोरी रोशनी विझंदा। ठीकु आहे साईं। जमाली साहब अगरि मेरे अज़ीज़ हमवतनो थियणो हुजे हा घणो घटि अर्सो अॻु थी वञे हा, पर बहरहाल हींअर बि अगरि सफ़ा को मुल्क को अफ़रा तफ़री ऐं सफ़ा मतिलबु खाना जंगी त वॾो अखर आहे, पर को सफ़ा ईअं लॉ एंड ऑर्डर ब्रेकडाउन थी वेंदो पोइ कुझु बि थी सघे थो। लेकिन हींअर हू अगरि जेको तव्हां चयो पिया गैर सिविलियन सेटअप, त हुन लाइ हिकिड़े वक़्त में 2 वॾा चैलेंज थी पवंदा। त समूरी सियासी पार्टियूं हू 11 ब ही 12 PTI हू चवंदा तव्हां छो, मईशत ऐं टियों फ्रंट इंटरनेशनल प्रेशर्स। सो आउं नथो सम्झां त, लेकिन अगरि को चॉइसिस पॉलिटिशियंस न छॾियूं, इमरान ख़ान त घिरी चुका आहिनि पंजाब जे दायरे में अंदरि, अॼु पंजाब में अची विया अची विया आहिनि, पहुची विया आहिनि। ऐं जब जी छा हू रुकावटूं हटाए छॾियूं अथनि? हा पंजाब में अची विया आहिनि, हाणे पंजाब जी रुकावटूं हटाए करे घिरी आया आहिनि अंदरि, पंजाब ताईं त पहुची बॉर्डर क्रॉस करे आया आहिनि। ऐं जब हिकिड़ो नंढो हिकिड़ो ज़हन में सुवाल अचे थो त छा हीअ सिचुएशन जारी वञे थी पई त जीअं तव्हां बि चयो त हीअ गवर्नमेंट त कोन हली सघंदी अगरि जे ईअं थियो बि त इलेक्शन त अक्टूबर नवंबर में ई एक्सपेक्ट कजे, पर बिफोर चेंज ऑफ द मेन लीडरशिप? मां सम्झां थो त ख़ुदि ही 11 जमाती इतिहाद बि ज़हन सवाइ पीपल्स पार्टी जे बाक़ी जमातूं ज़हन ठाहे वेठियूं आहिनि त नवंबर में किथे इलेक्शन कराइजे, छाकाणि इलेक्शन कमीशन बि चए थी, ही बि थिए थो नवंबर में किथे इलेक्शन कराइजे। हाणे सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त अगरि इमरान ख़ान खे सॾे चइजे त भई ठीकु आहे नवंबर में इलेक्शन करायूं था, त इमरान ख़ान जी सॼी हिन तहरीक ऐं सॼी ॻाल्हि जो हवा निकिरी वेंदी। जी हा, हू पोइ चवंदा न मूंखे सुभाणे कराए ॾियो, सुभाणे कोन थी सघनि, ठीकु आहे न। अगरि टे महीना त उअं ई खपनि, जून जुलाई अगस्त, इमरान ख़ान जी ख़्वाहिश हूंदी अगस्त में इलेक्शन थियनि, हीअ छा पिया चवनि सेप्टेंबर अक्टूबर 2 महीना पोइ हिते पिया कनि। त इहा अहिड़ी ॻाल्हि न आहे जिते इमरान ख़ान जेको आहे उहो ऐं पोइ उनजी ॻाल्हि ई अजाई हूंदी, उहे बि ख़ैर काफ़ी ॻाल्हियूं ख़ान साहब अजीब ग़रीब करे थो, लेकिन पोइ त मुर्गो अजाई थी वेंदी। सो पर हाणे इहो पॉलिटिकल स्टैंड केरु वठे? अजीब नवाज़ लीग जेका आहे यरगमाल थी वई आहे, होस्टेज थी वई आहे, आई वुड से, जॾहिं की नंबर 1 पंजाब जी पॉलिटिकल फोर्स आहे ऐं जेको आहे सभिनी खां वधीक वोट वठंदड़ पार्टी आहे, सभु कुझु आहे, पर हू नंढी जमातनि वटि होस्टेज थी वई आहे। इहो नवाज़ शरीफ़ लाइ ऐं मरियम नवाज़ लाइ ख़ासि तौरु ॿिन्ही लाइ लम्हा फ़िक्रियात हुजणु खपे। ठीकु आहे। ऐं सर हिकिड़ी नंढी ॻाल्हि, सिर्फ़ु नंढी जमातनि लाइ नथी आहे, हू PMLN जो अगरि सोचियो वञे त हू त फ्रॉम एवरी सर्कल एस्टेब्लिशमेंट जी तरफ़ सां बि होस्टेज आहे। हा पोइ शायदि उहो हीअ बि सोचींदा हुजनि त यार हिन तकड़ में असीं पंहिंजे लाइ बि को रिलीफ वठी छॾियूं, 3 साल तकलीफ़ में रहिया आहियूं जेलनि में, नैब केसिस ॿिया टिया, मरियम नवाज़ खे सुभाणे इलेक्शन विढ़णी आहे, उनखे बि थोरो क्लियरेंस मिले, नवाज़ शरीफ़ खे बि वापसि अचिणो आहे, त हू इहो चाहींदा हूंदा त 5-6-8 महीननि में असीं 4-5 महीननि में इहो करे वठूं। लेकिन ॾिसो इहे त ख़्वाहिशात आहिनि न, इमरान ख़ान साहब करणु ॾे। ठीकु आहे, वरी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी वेंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।